अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक आया संजा सैयद हल्ला से हेडलाइंस पर। पाकिस्तान में कोरोना सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 71 मरीज़ फौत थी विया। 2545 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब फौतनि जो अंग 9080 थी वियो। 2005 मरीज़ जी हालत गणती जोगी। मुल्क में वायरस मुतासिरनि जो मजमूई अंग 4,48,522 थी वियो ऐं 3,96,591 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। आलमी वबा कोरोना वायरस सबब दुनिया में 10,681 माण्हू फौत थी विया। 5,14,956 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 7,43,43,921 थी वियो। अमेरिका में 2,395 मरीज़ फौत। मैक्सिको में 801, जर्मनी में 749, इटली में 680, बरतानिया में 612, रूस में 596, भारत में 223 ॼणा फौत। आलमी वबा सबब हिन वक़्त ताईं फौतनि जो अंग 16,51,584 थी वियो। खैरपुर जी NICBD अस्पताल जी नर्स कोरोना विघे फौत थी वई। फहमीदा जामड़ो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद पाण खे घर में आइसोलेट कयो वियो हो। नर्स जे फौत थियण जो इतला मिलण ते सिहत खाते जे इख्तियारनि में थरथलो मची वियो। बुढ़ारे वेझो ऑयल टैंकर ऐं सुजुकी में टक्कर। 5 ॼणा फौत थी विया ऐं 7 ॼणा ज़ख़्मी। फौतनि जा मरण ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सेनेट चूंडियूं मार्च फरवरी में शो ऑफ हैंड्स ज़रिए कराइण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे रहिया आहियूं। हुकूमत खां सेनेट चूंडियुनि में हॉर्स ट्रेडिंग करणु सवलो हूंदो आहे। असां शफ़ाफ चूंडियुनि ते यकीन रखूं था। ॻाल्हियुनि जी आच ते अपोज़िशन चोटी सुफ़नि ते बदल NRO घुरी वरितो। कंहिं बि सूरत में NRO न ॾींदुसि। असांजी हुकूमत खे मुख़ालिफ़ धुर मां को बि ख़तरो न आहे ऐं न ई को दबाव आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। PP शर्मिन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मरियम नवाज़ सां टेलीफोन ते राब्तो। हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ऐं सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। सेनेट चूंडियुनि बाबति हिकमत अमली ते बि ॻाल्हियूं। अॻवाननि इतफ़ाक़ कयो आहे त सेनेट चूंडियुनि में गैर क़ानूनी हरबा इस्तेमाल करणु न ॾिना वेंदा। बिलावल मरियम नवाज़ खे शहीद बेनज़ीर जी वरसी वारे जलसे में शिरकत जी दावत ॾेई छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त PTM जी इस्तीफ़ा वारी धमकी फटाके खां सवाइ कुझु बि नाहे। खेनि इस्तीफ़ा ॾियणी आहे त हाणे ई ॾेई छॾनि। समूरनि जमातुनि सां हाकारी ॻाल्हियूं करणु घुरूं था। पीपल्स पार्टी खे मौजूदा सियासत में बहितरीन पोज़ीशन ते ॾिसी रहियो आहियां। अपोज़िशन खे लॉन्ग मार्च करणो आहे त फरवरी खां अॻु पंहिंजो शौक़ पूरो करे। सेनेट जूं चूंडियूं वक़्त खां अॻु कराइण बाबति वफ़ाक़ी काबीना गैर आइनी फ़ैसिलो करण जी कोशिश कई। आइन मूजिब इहो कमु इलेक्शन कमीशन जो आहे। जेके फ़ैसिला CCI खे करणु घुरिजनि उहे काबीना करे रही आहे। हुकूमत खे सूबनि में फाइनेंशियल गवर्नमेंट राज लॻाइण जो वॾो शौक़ु आहे। वरी यूनिट लॻाइण जी ॻाल्हि थी त सूबा पंहिंजो हक़ वठण लाइ उथी बीहंदा। PP सेनेटर मियां रज़ा रब्बानी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध जो नाले वारो अदीब ऐं लेखक डॉक्टर कमाल जामड़ो लाडाणो करे पियो। डॉक्टर कमाल जामड़ो डेंगू बुखार सबब सिविल अस्पताल कराची में दाख़िल हो। डॉक्टर कमाल जामड़ो वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जो चेयरमैन हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डॉक्टर कमाल जामड़ो जे लाडाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त डॉक्टर कमाल जामड़ो जूं इल्मी ऐं अदबी ख़िदमतूं सदाईं यादि रहंदियूं।